अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त मां अव्हां जो दोस्त फ़ाद अली तव्हीं मुंहिंजो यूट्यूब चैनल ॾिसी रहिया आहियो उदास इमरान अली जे नाले सां। सो उनखे सब्सक्राइब कयो ऐं बेल लाइक कयो दोस्तों, जीअं मुंहिंजा अव्हां ताईं वीडियो पुॼी सघनि। अॼु मां अव्हां सां हिकु बहितरीन सिंगर जी ॻाल्हि ॿोल कंदो हलां ऐं अव्हांखे ॿुधाईंदो हलां। त दोस्तों, मस्त मंज़ूर जे बारे में ॼाण ॾींदुसि अव्हांखे त मस्त मंज़ूर जो असुलु नालो छा हो ऐं हू किथे रहंदो हो ऐं हुन कॾहिं खां वठी ॻाइणु वॼाइणु शुरू कयो। दोस्तों, मस्त मंज़ूर जो नालो असुलु क़द्र हुसैन हुयो ऐं हू हैदराबाद में रहंदो हुयो। हुनखे नंढे लाइ खां वठी ॻाइण जो शौक़ु हुयो, जंहिंखां पोइ हुन ॻाइण वॼाइण जो शौक़ु पूरो कयो ऐं खेसि हुन हिकु उस्ताद खां गानो ॿधायो। ऐं अव्हांखे इहो बि ॿुधायां त हुनजो उस्तादु केरु हुयो। हुनजो उस्तादु मंज़ूर सखीराणी हुयो, जंहिं हुनखे गानो ॿधायो ऐं ॻाइण वॼाइण जी इजाज़त ॾिनी। 14 सालनि में ॻाइणु सिखी वरितो ऐं हुन कुझु एल्बम कया, जंहिंखां पोइ कुझु साल ॻाइणु छॾे ॾिनो ऐं वरी नेठि हुन हिकु दफ़ो ॿीहर सुठनि शहरनि जी सिलेक्शन सां हिकु बहितरीनु एल्बम तयारु करे असां ताईं पहुचायो। एल्बम जो उनवान बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त एल्बम जो उनवान इहो हुयो त यार कबो हाणे ठके ठोके। ऐं उहो एल्बम मास्टर जो तमामु मशहूरु थियो, जंहिंखां पोइ हुन वधीक ख़ूबसूरत एल्बम कया। कुझु एल्बम जा नाला दिलि जा सूर, ओ सरकार, ॾाढा ॾुखिया थींदा थी, मोहबत एल्बम ऐं दीवानो, सचो आशिक़ु। ऐं उन खां पोइ केतिरनि ई एल्बम में मक़बूलियत मानी। सो कंहिं अहिड़े दुश्मन जी नज़र लॻी वई जो असां खां हिकु बहितरीनु सुठो मस्तु मंज़ूर खसे वरितो ऐं हुन जे वञण जी त उमिरि ई न हुई। आख़िर में हिकु अहिड़ो एल्बम ख़ूबसूरत असां लाइ तयारु कयो ॾिनो वियो जो हुन जो अञा ताईं हिकु वीडियो CD तयारु न थियो त कंहिं ज़ालिमनि हुनखे क़तलु करे विधो। असांखे तमामु बहितरीनु ॾाढो ॾुख थियो। सो मस्त मंज़ूर जो अहिड़ो कलाम हिकु दिलि ते लॻी वियो, साबित करे छॾे परायो नेठि परायो थींदो आहे। वाक़ई उहो सही चई, ख़बर न पई त हुनजा पंहिंजा हुया या के ॿिया दुश्मन हुया। दोस्तों, वॾी महिरबानी, हीउ मुंहिंजो वीडियो पसंदि आयो हुजे त हिनखे शेयर ऐं लाइक ज़रूरु कजो, महिरबानी।